अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम बाबा। सर मुंहिंजो नालो अब्दुल वहीद आहे, मां ज़ात जो जोयो आहियां। जी जी अदा भाई। सर ही मां बयान रिकॉर्ड ते रखाइण थो चाहियां त जीअं वक़्त में मूंखे इहो बयान कमु अचे। जी अदा कहिड़े हवाले सां? सर इहो हवाले सां त जेको कल्ह राति झड़ो थियो आहे असांजो जोया बिरादरीअ जो, जंहिंमें मुंहिंजा ॿ भाटिया आहिनि ऐं असांजो मौलाना सादला जोए जो पुटु हुयो, झड़े में फौत थी वियो। जी सर मुंहिंजो लातालकी आहे पंहिंजे भाटियुनि सां, मां उन्हनि सां सर लातालकी थो ॾियां। इन सॼे पाड़े खे ख़बर आहे सर त मां 2015 में इन पाड़े मां लॾे वियो आहियां। मां वेठो आहियां पुराणी ईदगाह, तव्हांखे बि ख़बर हूंदी सर। त मां खे तक़रीबन 10-11 साल थी विया हुन मां लॾे वियो आहियां, इन झड़नि झटनि खां फशरनि खां फसादनि खां। तंहिंजे करे मां हिकिड़े पासे थी वेठमि। जी पोइ बि इहो ज़ुल्म सर मासां थिए थो, बेगुनाह ज़ुल्म था कनि मासां। झड़ा हिकिड़ा था कनि, खूननि में बेगुनाह मुंहिंजो नालो था ॾियनि। मां पंहिंजे भाटियुनि सां लातालकी थो कयां, मुंहिंजो उन्हनि सां को बि वास्तो न आहे। मुंहिंजी जोया बिरादरी बि या ॿुधे ऐं आम शहर रतेदरे वारे अवाम खे बि मां ॿुधाइण थो चाहियां त ॿुधनि त मुंहिंजो को बि वास्तो न आहे, लातालकी आहे हिननि सां। तव्हां चवण जो मक़सदु इहो आहे त 2015 में तव्हां लातालकी करे तव्हां लॾे विया हो, मोहल्लो बि छॾे वियो, ईअं न? सर बिल्कुलु सर, मां 2015 में मां लॾे हलियो वियो सॼे पाड़े खे, पर पूरे रतेदरे खे ख़बर आहे सर। पोइ ऑफिशियली तव्हां का लातालकीअ जो अहिड़ो इज़हार कयो हुयो उन्हनि सां? सर उन टाइम में मां को वीडियो रिकॉर्ड ते कोन रखायो, या कंहिं अख़बार में कटिंग वग़ैरह जी कुझु? अख़बार में हूंदो सर, पर हिन वक़्तु मां थोरो साइड ते आहियां, अख़बार मां वटि मौजूदु न आहे, पर अख़बार में बयान मां ॾिरायो। सही। कंहिं खां लातालकी कई आहे हुन वक़्तु? मां सर पंहिंजे भाटियुनि खां लातालकी कई। हुननि जा नाला? हिकिड़े जो नालो आहे आबिद, ॿिए जो नालो आहे इमरान ऐं टे जो नालो आहे ज़फर। मक़सदु तव्हां जेको ही कल्ह अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, नौजवान फौत थी वियो गोली लॻण सबबु, उनमें तव्हांजो वड़ वास्तो कोई बि न हुयो? सर मुंहिंजो उनमें को बि वड़ वास्तो न आहे। जी मुंहिंजी ज़रे जी बि का चीच हिन में ॿुॾल हुजे त मुंहिंजी सज़ा गोली आहे। पोइ हिन वक़्तु तव्हां कंहिंसां इहो राब्तो करे ॿुधायो आहे हक़ीक़तूं त असां काफ़ी अरसो अॻु में लातालकी करे चुका आहियूं? सर मूंखे जीअं ख़बर पई त तीअं जेको आहे सो इहो वाह वेला थी वई, पुलिस जो हलचल मची वई, थोरो ज़ूकट हुया, साइरन हुयो। मां पंहिंजो सिर बचाइण में हाज़िर थो हुयमि सर। मां कंहिंसां हिन महिल ताईं कॉन्टेक्ट न करे सघियो आहियां, तव्हां सां ई अची मूं कॉन्टेक्ट कई आहे। बहितर आहे न, हीअ तव्हांजी मां रिकॉर्डिंग कयां पियो, इहा मां शेयर करे सघां थो? हा सर, तव्हां बिल्कुलु इहा शेयर कयो। मां पाण चाहियां थो त तव्हां इहा शेयर कयो ऐं तव्हां इहा नेट ते रखो, फेसबुक ते रखो, जीअं रतेदरे जो अवाम ॿुधे ऐं असांजी जोया बिरादर ॿुधे, असांजो वॾेरो इरफान ॿुधे, वॾेरो सिकंदर ॿुधे, असांजो हाजी अब्दुल वाहिद ॿुधे, वॾो आहे जेको असांजो मलार ख़ान, मामू मलार ख़ान ॿुधे, रैस जावेद ख़ान ॿुधे ऐं वॾेरो असांजो इनायत जोयो ॿुधे। इंशाल्लाह उन्हनि ताईं तव्हांजो पैगाम वेंदो, पर आला अख़्तियारनि समेत जोया बिरादरी खे कहिड़ी अपील कंदव? सर मां पहिरियों त रतोदरो एसोसिएशन साहब खे मां अर्ज़ु थो कयां, हथ ॿधी रिक्वेस्ट थो कयां त सर इहो ज़ुल्म थो थिए असां सां, इंतिहाई ज़ुल्म थो थिए। DSP साहब खे बि मां अर्ज़ु थो कयां त सर मासां अब्दुल वहीद सां इहो ज़ुल्म थो थिए, बेगुनाह मुंहिंजो FIR में नालो था ॾियनि, खून वारीअ में बेगुनाह। मां SP साहब लाड़काना खे बि अर्ज़ु थो कयां, DIG लाड़काना खे बि अर्ज़ु थो कयां त सर बेगुनाह मुंहिंजो हिन FIR में नालो था ॾियनि, जंहिंमें मुंहिंजो को वड़ो वास्तो न आहे। अवल बि इहा मां नाजाइज़ी थी आहे। ही जेके हथ आहिनि सर सो कलम खणण वारा हथ आहिनि,
मजबूर करे इन हथनि खे हथियार था खणणु चाहिनि, पर असां हथियार खां परे आहियूं। कलम खणण वारा हथ न चाहींदा त को हथियार असां खणूं। मां पंहिंजी पाकिस्तान पीपल्स पार्टी आला क़यादत खे अर्ज़ो कयां, जंहिंमें चेयरमैन असांजो बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे ऐं असांजी मान वारी भेण मोहतरमा अदी फरिया टालपुर साहिबा खे, असांजो मान वारो भाउ एजाज़ लिगारी साहब खे ऐं असांजो मान वारो भाउ गुलाम मुस्तफ़ा लिगारी साहब खे, रतदेरे चेयरमैन मुनीर अहमद जलवानी साहब खे ऐं सिटीओ सदर मोहतरम मुमताज़ आरबानी साहब खे अर्ज़ो कयां त खुदारा इहो अवल बि मां सां हिकिड़ो ज़ुल्म थियो आहे, तव्हां पीपल्स पार्टी जे कारकुन सां अवल बि ज़ुल्म थियो आहे, बेगुनाह खूननि जी FIR में मूंखे लोड़ायो अथऊं, ना की 4 साल लोड़ायो आहे सिकंदर सिंच, वरी बेगुनाह सादला जोयो मूंखे खून जी FIR में फसाए थो, बेगुनाह जंहिंसां मुंहिंजो वड़ो वास्तो न आहे, मां लाताल की थो कयां। मां आला अख़्तियारनि खे या वरी बि रिक्वेस्ट थो कयां त मां मिसकीन सां ग़रीब सां इंसाफ़ कयो वञे, मूंखे इंसाफ़ ॾिनो वञे, मां सां ईअं ज़ुल्म छो थो थिए। इंशाअल्लाह इन्वेस्टिगेशन थींदी त सॼियूं हक़ीक़तूं अवाम आॾो ईंदियूं, रब चङा ई कंदो, असांजी दुआऊं त सर SP साहब खे हर शइ ख़बर आहे, मुंहिंजी जेकी कॉल आहे न सर, उहा मुंहिंजी मोबाइल जी लोकेशन चेक कयनि त मां किथे आहियां। मां सर पंहिंजे घर में आहियां, वो बि आहिनि सर उहो पुराणी मटनपुर में, ओॾे बि आहिनि, मां सर आहियां हेॾे शराबकोट नाके ते। केॾो फ़र्क़ु आहे सर? बिल्कुलु आहे त फ़र्क़ु, पर हाणे इहे जॾहिं वरी लाॻापियल इदारा इन्वेस्टिगेशन कनि त ख़बर पए न। मां इन जे करे ई त आला अख़्तियारनि खे बार बार रिक्वेस्ट थो कयां, SP साहब लारकाना खे, DIG साहब लारकाना खे, रतोदरो SHO खे, रतोदरो DSP साहब खे, खुदारा इहा कंहिंसां मिसकिन सां ज़ुल्म न थिए, थोरी जांच कयो, बाला ऑफिसर आहियो, अलाह साईं तव्हांजी इज़त कई आहे, तव्हां ऑफिसर आहियो, तव्हां थोरो इन शइ खे ॾिसो, जेको इन शइ में मुलविस आहे त उनखे सज़ा अचे, जेको न आहे इन शइ में मुलविस बेगुनाह उनखे छो था फसाइनि।